हज़रत बहलोल हज़रत जुनैद बगदादी खां पुछियो त खाधे जा आदाब त ॿुधाए। शेख जुनैद बगदादी चयो, बिस्मिल्लाह चवणु, पंहिंजे साम्हूं खां खाइणु, नंढो गिरहं खणणु, सॼे हथ सां खाइणु, खूब चॿाड़े खाइणु, ॿिए जे गिरहं ते नज़र न रखणु, अल्लाह जो ज़िक्र करणु, अल्हम्दुलिल्लाह चवणु, अवल आख़िर हथ धोइणु। हज़रत बहलोल चयो, इहो काफ़ी न आहिनि, माण्हुनि जो मुर्शिद थो सॾाई, ख़बर त खाधे जे अफ़ालनि जी कोन अथई। ईअं चई अॻिते रवानो थियो। शेख जुनैद बि उन जे पोयां हलियो। मुरीदनि इसरार कयो त सरकार हू त दीवानो आहे, उन जे पोयां न लॻो, पर शेख जुनैद वरी बहलोल जे पोयां वियो, उते पहुची सलाम कयो। बहलोल सलाम जो जवाबु ॾिनो ऐं चयो, तूं केरु आहीं? जुनैद बगदादी चयो, आउं जुनैद जंहिंखे खाधे जा अफ़ाल नथा अचनि। बहलोल चयो, भला तोखे ॻाल्हाइण जा आदाब अचनि था? शेख जुनैद चयो, जी अल्हम्दुलिल्लाह। ॻाल्हाइण वारो केरु मुखातिब थिए त ॻाल्हाए, फज़ूल न ॻाल्हाए, बेमौक़ियो बेमहल ऐं बेहिसाब न ॻाल्हाए, ज़ाहिर बातिन जो ख़्यालु रखी ॻाल्हाए। बहलोल चयो, तोखे खाधे जो त न पर ॻाल्हाइण जो बि अफ़ाल कोन्हे। बहलोल वरी अॻिते वधियो। शेख जुनैद साहब बि उते पहुतो, सलाम कयो। बहलोल सलाम जो जवाबु ॾिनो ऐं पुछियो, तूं केरु आहीं? शेख जुनैद साहब चयो, आउं जुनैद बगदादी, जेको खाधे जो ऐं ॻाल्हाइण जो अफ़ाल नथो रखे। बहलोल चयो, भला सुम्हण जो तरीक़ो त ॿुधाए। जुनैद बगदादी चयो, नमाज़ इशा जे बाद ज़िक्र तस्बीह, सवेल सुम्हणु, ॿिया रिवायती आदाब ॿुधाया। बहलोल चयो, तोखे उहे बि नथा अचनि? ईअं चई उथी हलणु लॻो त शेख जुनैद बहलोल जो दामन पकड़े चयो, मूंखे उहे सभु आदाब नथा अचनि, त तव्हां ॿुधायो, तव्हां ते ॿुधाइणु वाजिबु आहे। बहलोल चयो, खाइण जो तरीक़ो इहो आहे त जेको बि खाओ हलाल खाओ, हराम जो गिरहं जेतिरो बि अदब सां खाओ उहो हराम ई रहंदो, ऊंधा ई आणींदो, नूर जी हिदायत न। शेख जुनैद साहब चयो, जज़ाक अल्लाह। बहलोल चयो, ॻाल्हाइण जो असूल इहो हुजे त जेको बि ॻाल्हायो अल्लाह जी रिज़ा व ख़ुशनुदी लाइ ॻाल्हायो। कंहिं दुनियावी लालच में ॻाल्हाईंदा त उहो बेफ़ज़ूल ॻाल्हाइणु हूंदो, इहो तव्हांजी ॻिची में पवंदो। सुम्हण जो इहो असूल हुजे त कंहिं मुस्लमान जे ख़िलाफ़ दिलि में बुग़्ज़ हसद खणी न सुम्हो, दुनिया जी मुहबत माल जी फ़िक्र रखी न सुम्हो, कंहिंजो हक़ खाई न सुम्हो। शेख जुनैद पंहिंजे मुरीदनि खे चयो, दीवाने वटां मूंखे घणो कुझु मिलियो।